इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिर व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि श्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा रब्बि ज़िदनी इल्मा। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़िल क़ुरआनिल मजीद वलक़द ऊहिय इलैका व इलल्लज़ीन मिन क़ब्लिक लइन अशरकत लयहबतन्न अमलुक वलतकूनन्न मिनल ख़ासिरीन। तमाम तर तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तारीफ़ात अकेले अल्लाह वहदहु ला शरीक लह जिला लातादाद बेशुमार दुरूद सलाम हुजन हबीबुल किबरिया इमामुल अंबिया खातिमुर रसूल जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस ते मुअज़्ज़ज़ सामिन गिरामी कुरान मजीद के अंदर अल्लाह तबारक व तआला किन मामलात जो हुक्म ॾिनो आहे, किन मामलात खां मना कयो आहे। हुक्म ॾियण ऐं मना करण जो अल्लाह जो जेको उसलूब रहियो आहे ओहो मुख़्तलिफ़ आहे। किथे अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद जे अंदर मोमिनन के मुखातिब थी करे नसीहत फरमाइन था, किथे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नेकोकार बानन के मुखातिब थी करे नसीहत फरमाइन था, किथे अल्लाह रब्बुल आलमीन पूरी इंसानियत के गॾाए करे मुखातिब थी करे नसीहत फरमाइन था। खोड़ सारन मकामन में अल्लाह डायरेक्ट पंहिंजे पैगंबर जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिब थिया। पैगंबर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नसीहत फरमायूं, मुसलमानों इहे नसीहतूं, इहे हुक्म अमर, इहे पैगाम
दर हकीकत असांजे लाइ आहिनि। अल्लाह जे पैगंबर जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुखातिब थियण सां इन्हनि जी ताक़ीद जी अहमियत वधी वञे थी। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़ी नसीहत कई, कहिड़ो हुक्म ॾिनो, कहिड़ो पैगाम ॾिनो। फरमायूं वलक़द ऊहिया इलैक व इलल्लज़ीना मिन क़ब्लिक, ओ मुंहिंजा सोना नबी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोॾे बि वही नाज़िल कई आहे, तोखां अॻु में जेके नबी सगोरा गुज़रिया आहिनि असां उन्हनि ॾे बि वही नाज़िल कई आहे, उन्हनि खे बि इहो पैगाम ॾिनो आहे, उन्हनि खे बि इहा नसीहत ॾिनी आहे। अल्लाह कहिड़ो पैगाम, अल्लाह कहिड़ी नसीहत, अल्लाह कहिड़े मामले जो हुक्म ॾिनो आहे। रब काइनात तो फरमाए, ओ मुझा सोना मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ला इन अशरकता ला यहबतन अमलुक, मुझा सोना नबी जे करे तू मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी शिरक कंदे त मां अल्लाह तुंहिंजा भी अमल चट करे छॾींदो मई। वलतकूनन्न मिनल खासिरीन, ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न सम्झजां त मां इमामुल अंबिया आहियां, मां खातिमुन नबीन आहियां, मां त नबियुनि जो सरदार आहियां, मां त अल्लाह जो महबूब आहियां। ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तूं बि मां अल्लाह सां गॾु शिरक कंदे मां अल्लाह तुंहिंजो अमल बि बर्बाद कंदो मई ऐं तोखे खासारे वारनि मां वजे छॾींदोमांसि। शिरक अल्लाह वटि सभ खां वॾो गुनाह, वॾो ज़ुल्म आहे। रब काइनात तो फरमाए, इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम, ओ दुनिया वारो शिरक वॾो ज़ुल्म ई पाप आहे। छाजे लाइ? मुंहिंजो पुटु आहे या अवां जो पुटु आहे, खाए असां वटि, पीए असां वटि, कमाए असां ॾियूंसि। यादि रखो जेकॾहिं उहो पुटु वञी करे के गैर जे औताक ते ॿुआरी ॾे त असांखे बि गैरत ईंदी आहे, असांखे बि कावड़ ईंदी आहे, उन खे घरां कढे छॾींदा आहियूं। अरे निभागा खाई मूं वटि थो, पाई मुंहिंजो थो, बुहारी वरी ॿिए के जे औताक जी थो। अल्लाहु अकबर। रब काइनात जी तोखे ख़लक़ियो आहे, जी तोखे पालियो आहे, जेको तुंहिंजो मालिक ई ख़ालिक आहे, उन अल्लाह रब्बुल आलमीन जो दर छॾे करे ॿियनि जे दर ते सजदो कंदो आहे, उन्हनि खां इल्तिजाऊं कंदो आहे, दुआऊं घुरंदो आहे, उन्हनि खे हाजत रवा सम्झंदो आहे, उन्हनि खे मुश्किल कुशा सम्झंदो आहे। ओ तूं पंहिंजे ख़ालिक काइनात, पंहिंजे मालिक काइनात सां नाइंसाफ़ी ज़ुल्म कंदो आहे। तंहिंजे करे फरमाई, इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। दुनिया वारो अल्लाह रब्बुल आलमीन शिरक खे कॾहिं बि माफ़ न कंदो। शिरक खां हटी करे भली केॾा बि जुर्म कयो, केॾा बि गुनाह कयो, केॾियूं बि नाफ़रमानी कयो, मालिक काइनात जे करे माफ़ करण ते अचे त बि करे सघे थो। शिरक कॾहिं बि माफ़ कोन थींदो। पर मुंहिंजा दोस्तो, इंतिहाई अफ़सोस ऐं ॾुख सां चवणो पवे थो, असां पाण खे हाले तौहीद सम्झंदा आहियूं, माण्हुनि ते ठठोल कंदा आहियूं, उन्हनि खे ताना हणंदा आहियूं, उन्हनि ते कुफर जा फ़तवा बि हणी छॾींदा आहियूं। पर जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे झाके ॾिसो न, यकीन ॼाणियो असां में तौहीद घटि नज़र ईंदो, कुफर घणो नज़र ईंदो। पाण खे अहले तौहीद सम्झण वारा बि शिरक जे अॾनि में मौजूद हूंदा आहिनि। मेलो लॻंदो आहे, सभ खां पहिरियों असां वेंदा आहियूं। को हिकिड़ो सिंध जो मेलो अहिड़ो ॾसियो मुस्लमानो जंहिंमें शिरक न थींदो हुजे, जंहिंजो बुनियाद दरगाह न हुजे, गैरुल्लाह खे सजदो न हुजे, गैरुल्लाह जे लाइ जानवर ज़बह न कया वेंदा हुजनि। उन में सभ खां पहिरियों असां अहले तौहीद वेंदा आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन थो फरमाए, वमा ज़ुबिह अला नुसब,
गैरुल्लाह जे आस्ताने ते या अल्लाह जे आस्ताने में गैरुल्लाह जे लाइ जानवर ज़बह कजे तॾहिं बि हराम आहे। असां पाण खे अहले तौहीद सम्झंदा आहियूं ऐं अहिड़नि मर्कज़नि में वञी करे उन्हनि सां गॾु शामिल बि थींदा। जेकॾहिं कंहिं मेले में शिरक न थींदो हुजे तॾहिं बि मेलनि में वञणु हराम आहे, छो त हितां शिरक पैदा थींदो आहे। मेला बुराई जा जड़ आहिनि। रब्बुल आलमीन तो फरमाए वला तावनू अलल इस्मि वल उदवान, ओ दुनिया वारो नाफरमानी जे कम में, बुराई जे कम में एक ॿिए जा मददगार न बणिजो। अल्लाहु अकबर। जेके जेके मेला थींदा आहिनि उते शिरक थींदो आहे, उते कुफर थींदो आहे, उते बिदत थींदी आहे, उते गुनाह ऐं मसीह जा कम थींदा आहिनि। असां आले तौहीद बि उन्हनि मेलनि में शामिल थींदा आहियूं, पोइ बहाना कंदा आहियूं साईं असां त शइ खणे ईंदा आहियूं, साईं असां त घुमण वेंदा आहियूं। यादि रखो मुस्लमानो, अव्हांजो शइ खाइण वञण जे लाइ, अव्हांजो घुमण जे लाइ वञणु उन्हनि सां गॾु ताउन करणु आहे। जेकॾहिं अव्हां न वञो तीअं मेला ई बंदि थी वञनि। शिरक सिर्फ़ु इहो कोन्हे त पाण खे अहले हदीस सॾायूं, वहाबी सॾायूं, अहले तौहीद सॾायूं, बसि शिरक खे छॾे ॾिनोसीं। शिरक खे समझो, तौहीद खे समझो, तौहीद खे पकड़ी वेहो, शिरक खां बाइकाट करे छॾियो, उन जाइ ते बि वञण खां बाइकाट करियो जिते शिरक थींदो हुजे। न त पोइ यादि कयो मुस्लमानो, अव्हांखे ख़बर ई कोन पवंदी, अव्हांजो ईमान तबाह थी वेंदो, अव्हांजा अमाल तबाह थी वेंदा, अव्हांजी दुनिया या आख़िरत तबाह थी वेंदी। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुखातिब थी करे फरमायो, ओ मुंहिंजा सोना नबी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तू बि शिरक कंदे त असां तुंहिंजा बि अमल बर्बाद करे छॾींदासीं। इहा ॻाल्हि सिर्फ़ु तो ताईं कोन्हे, तोखां अॻु में जेके नबी गुज़रिया उन्हनि ॾे बि असां इहो पैगाम मोकिलियो हो, उन्हनि खे बि असां इहो चयो हो। गुज़रियल नबियुनि जा तव्हां औलादनि जा वाक़िया पढ़ो, वालदैन जा वाक़िया पढ़ो, जेके कुफर ते मुआहा अल्लाह उन्हनि खे तबाह बि कयो, उन्हनि जे लाइ जहन्नम जो ऐलान बि कयो। आहिनि त नबियुनि जा औलाद, नबियुनि जा वालदैन, पर कुफर ते मरण जे करे अल्लाह उन्हनि जे अमाल खे बर्बाद कयो आहे, ईमान खे बर्बाद कयो आहे। उन्हनि जे अमलनि जी अल्लाह खे का ज़रूरत कान्हे का। शिरक एॾो वॾो ख़तरनाक जुर्म आहे, जेकॾहिं तफ़सील में वेंदासीं, वक़्तु घटि आहे। आउं हिकिड़ो दावत फ़िक्र ॾियणु चाहियां थो त तौहीद खे सम्झो, तौहीद खे अपनायो, शिरक खां बाइकाट करियो। अल्लाह रब्बुल आलमीन ॿी नसीहत कई, फरमाई वत्तबि मा यूहा इलैक मिन रब्बिक, ओ मुंहिंजा सोना नबी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्ही वही जी इत्तबा कर, उन्ही वही जी पैरवी कर जेको आसमान वारे अर्श तां तोॾां नाज़िल फरमायो आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए इन्नल्लाह कान बिमा तअमलून बसीरा। ओ दुनिया वारो, रब्बुल आलमीन उन्ही शइ जे बारे में ॼाणींदड़, उन्ही शइ खे ॾिसंदड़ जेको कुझु अव्हां करे रहिया हो। रब्बुल आलमीन खां का शइ लिकियल कान्हे का। वतवक्कल अलल्लाह वकफा बिल्लाहि वकीला। अल्लाह तो फरमाए पंहिंजे रब काइनात ते भरोसो कयो, अल्लाह ते यकीन एतमाद कयो। यादि रखो दुनिया वारो, अव्हांजो कारसाज़, अव्हांजो निगहबान हिकु अल्लाह जी ज़ात आहे। अल्लाह पंहिंजे पैगंबर खे कहिड़ी नसीहत कई? पहिरीं नसीहत त उन वही जी पैरवी कर जेको आसमान मां लथो आहे।
अॼु असां छा चवंदा आहियूं साईं, एॾियूं जमातूं निकितियूं, एॾा फ़िरका निकिता, एॾा मौलवी पैदा थिया, को चए हेॾां वञ, को चए हेॾां वञ। अल्लाह छा थो चए केॾां वञ? जेको अल्लाह आसमान मां नाज़िल फरमायो उन ॾांहुं वञ। ओ छा आहे? हिकु अल्लाह जो क़ुरान, ॿियो प्यारे पैगंबर जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान। ॿी नसीहत कहिड़ी कई त अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जी अव्हां ते नज़र आहे, अल्लाह अव्हां खे ॾिसी रहियो आहे। पंहिंजे पाण खे अल्लाह जे नज़रनि खां ओझल न सम्झो। पर मुसलमानों अफ़सोस, अल्लाह जेको हर वक़्तु असांखे ॾिसी रहियो आहे, असांखे उन रब जो डपु कोन्हे। पर जेको पीर कई साल अॻु मरी चुको आहे, मिट्टी जे तहनि में दफ़न थियल आहे, उन जा हॾा बि खाइजी विया आहिनि, असांखे उन जो डपु हूंदो। कॾहिं बि को पीरनि जो मुरीद ग़लती कंदो आहे न, ॿियो टोकींदो अथसि, जलींदो अथसि, इहो चई करे त न कजांइ, साईं खे सभु ख़बर अथई, जेकॾहिं कंदे त तोखे फुला नुक़सानु पुॼंदो, जेकॾहिं हीउ कमु कंदे त तूं हितां खां हली कोन सघंदे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, मूंखां वधीक तव्हां ते कंहिंजी नज़र कान्हे का। इहे बदअक़ीदगियूं पाण मां ख़तमु करे छॾियो त अल्लाह खां सवा को ग़ैब ॼाणे थो, या अल्लाह खां सवा वधीक अव्हां ते कंहिंजी नज़र आहे। ऐं अल्लाह फरमाए थो त अल्लाह ते यकीन ऐं भरवसो रखो। असांजो अल्लाह ते यकीन ऐं भरवसो आहे। हमरा खे शादी कई, शादी खां कुझु महीना बि अञा कोन गुज़रिया, ख़ुशूस असांजे औरतुनि में घुमरी पैदा थी वेंदी आहे। सही औलाद कोन थियो, आहे को पीर, को फ़क़ीर, को वली, को बुज़ुर्ग जंहिंजे दरगाह ते वञी बांस बासियां, जंहिंखां तावीज़ वठायां? छा इहा अल्लाह ते यकीन आहे? इहो अल्लाह ते एतमाद ऐं तवक्कुल ऐं भरवसो आहे? मुसलमानों, दुआ हिकु अल्लाह जे ज़ात खां करणी आहे। फरमाया वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। ओ अव्हां जो रब, अव्हां जो पालनहार थो ऐलान करे, मूंखां दुआ करियो, मां अव्हां जे दुआनि खे क़बूल करण वारो आहियां। अल्लाहु अकबर। फरमायो इज़ा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब। ओ मुंहिंजा सोना नबी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजे बाबति पुछण अचनि, मुंहिंजे बाबति सवाल करण अचनि, इन्हनि खे ॿुधाइजां तव्हांजो रब अव्हां खे तमामु घणो वेझो आहे। अल्लाह अव्हां खां परे कोन्हे। अल्लाह खे सॾु कयो त अल्लाह अव्हां जे दुआनि जो जवाबु ॾे। असां चवंदा आहियूं साईं, दुआऊं करे करे थकी पिया आहियूं, रब सवाल जो जवाबु नथो ॾे, रब दुआऊं क़बूल नथो करे। मुस्लमान तूं ग़लति आहे, यादि रखजांइ, जॾहिं तूं हथड़ा खणंदो आहे, जॾहिं तूं चपड़ा चोड़ींदो आहे, जॾहिं ज़बान मां लफ़्ज़ कढंदो आहे, अल्लाह दुआ उन वक़्तु क़बूल करे वठंदो आहे। पर दुआ जा असर जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ज़ाहिर थींदा आहिनि। कॾहिं त फ़ौरन अर्जेंट असरात ज़ाहिर थी वेंदा। ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कई, अल्लाह मूंखे नेकोकार बचिड़ो ता फरमा। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए, ओ ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम, वनुबश्शिरुक बिगुलामिन इस्मुहु यहया। ज़करिया, असां तुंहिंजी दुआ क़बूल करे वरिती आहे। तुंहिंजे घरवारी जे पेट में बचिड़ो आहे, उन बचिड़े जो नालो बि असां रखियो आहे। ओ ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम, जीअं तूं नबी आहे, ईअं असां तुंहिंजे बचिड़े खे बि नबी बणाए छॾियो आहे।
सूरह मरियम में इहो वाक़ियो मौजूदु आहे। क़ुरान खणी करे तर्जुमे सां पढ़ी ॾिसो त ज़करिया अलैहिस्सलाम दुआ करण वक़्तु अल्फाज़ कहिड़ा चया। चए पियो अल्लाह आऊं पोढ़ो जून थी वियो आहियां, अहिड़ो पोढ़ो जिनजा हॾा ज़ाहिर थियण लॻा, जिनजा वार सफ़ेद ऐं अछा थी विया, जंहिंजी घरवारी बांझ यानी यको खां औलाद न ॾींदड़ आहे। अल्लाह बज़ाहिर त का उमेद कान्हे का, पर तुंहिंजे ज़ात खां कॾहिं बि ना उमेद कोन थींदुसि। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फौरन दुआ क़बूल कई या कोन कई। असांखे औलाद न थिए त पोइ मथे खे घुमरियूं हूंदियूं आहिनि, फलां दरगाह, फलां पीर, फलां वली, फलां खां ताबीज़, फलां खां फीणा, दम दुरूद। कॾहिं कॾहिं अल्लाह ताला दुआ देर सां क़बूल कंदो आहे, क़बूल त थी वेंदी आहे पर असरात देर सां ज़ाहिर थींदा। इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो, जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजो ॻोठ छॾे करे, इलाइक़ो छॾे करे ॿिए ॻोठ में वियो आहे, बादशाह खे ख़बर पई इन सां हिकिड़ी सुहिणी छोकिरी गॾु आहे। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी सैयदा सारा अलैहिस्सलाम खे बादशाह पाण ॾांहुं घुरायो बदनियती सां। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, होॾां इब्राहिम अलैहिस्सलाम वुज़ू करे नमाज़ में बीठा आहिनि, हेॾां सैयदा सारा अलैहिस्सलाम वुज़ू करे नमाज़ में बीठी आहे। अल्लाह खे सॾ पिया कनि, ओ मुंहिंजा रब करीम, मूं पंहिंजे इज़त ते पंहिंजे मुड़ुस खां वधीक, पंहिंजे मुड़ुस खां अलावा कि गैर महरम जी नज़र विझण कॾहिं ज़िंदगी में न ॾिनी आहे। अल्लाह अॼु मुंहिंजे इज़त जी तूं हिफ़ाज़त कजां। अल्लाहु अकबर। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, बादशाह बदनियती सां कदम वधाइण लॻो आहे, अॻिते अचण लॻो आहे। अल्लाह बादशाह जा पेर ज़मीन में धसे छॾिया, दाहूं करण लॻो आहे, कूकू करण लॻो आहे, मूंखे बचायो, मूंखे बचायो, मूंखे बचायो। अल्लाहु अकबर। सैयदा सारा अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ करण लॻी आहे, अल्लाह हिन ज़ालिम खे छॾे ॾे। जेकॾहिं मरी वियो त चवंदा इन माई इन खे मारियो आहे। अल्लाह वरी उन खे बि छॾे ॾिनो, पर ज़ालिम माण्हू पंहिंजी आदत खां कोन मुड़ंदो। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हू ज़ालिम वरी अॻिते वधियो आहे। वरी सैयदा सारा अलैहिस्सलाम इहे अल्फाज़ चया, ओ मुंहिंजा रब करीम, मूं पंहिंजे शर्मगाह ते कॾहिं बि गैर महरम जी नज़र विझण न ॾिनी आहे। अल्लाह अॼु बि मुंहिंजे इज़त जी तूं हिफ़ाज़त कजां। रहमत काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, बादशाह बदनियती सां अॻिते वधियो आहे। अल्लाह उन जा पेर ज़मीन में धसे छॾिया। 3 मरतबा ईअं थियो आहे। बादशाह हाणे मजबूर थी पंहिंजे ग़ुलामनि खे चवणु लॻो, ही माई आंदी अथव या जिनड़ी आंदी अथव। सही बुखारी जी हदीस आहे। चए पियो हाणे ई कयो, इन माई सां मुंहिंजी जेका लौंडी आहे हाजरा, उहा बि वठी वञी इब्राहिम खे तोहफ़े तौरु ॾिजो। इब्राहिम अलैहिस्सलाम अञा नमाज़ में, एसि ताईं जो सैयदा सारा अलैहिस्सलाम मोटी आयूं आहिनि। असां हिकिड़े ॾींहुं नमाज़ पढ़ंदा हूं, पंहिंजूं ज़रूरतूं अल्लाह जे ॾाढो पेश कंदा हूं। जेकॾहिं उन हिकिड़े ॾींहं जे अंदरि असर ज़ाहिर न थियो, असां एॾा त कमज़ोर ईमान जा मुस्लमान आहियूं जो ॿिए ॾींहुं नमाज़ पढ़णु छॾे ॾींदा आहियूं। मौलवी साहिबु कम ई कोन थियो, दुआऊं करे करे नमाज़ूं पढ़े पढ़े मुसला ई घसाए छॾियासीं। मुस्लमानों, दुआऊं ईअं क़बूल कोन थींदी, दुआ ईअं असर कोन ॾेखारी। अल्लाह सां वफ़ादार बणिजो जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम बणियो हुयो। बहरहाल मुस्लमानों, चवण जो मक़सदु इहो आहे त असां अल्लाह ते मुकमल भरवसो ऐं यकीन कोन था करियूं, जीअं अल्लाह ते भरवसो करण जो हक़ आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुखातिब थी करे नसीहत फरमाए थो। फरमाया अय्युहन नबी कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन्ना मिन जलाबिबिहिन्ना ज़ालिका अदना अन युरफ़ना फला युज़ैन। ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि घर वारनि खे चइजां, पंहिंजनि न्याणियुनि खे चइजां, अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिन मुस्लमाननि जे औरतुनि खे चइजां पर्दो करे घरनि खां निकिरंदियूं कनि। अल्लाह छो फरमाई ज़ालिका अदना अन युरफ़ना फला युज़ैन। जॾहिं मोमिन औरतूं, जॾहिं अवां जूं न्याणियूं, जॾहिं अवां जूं घर वारियूं इज़त सां पर्दो करे निकिरंदियूं, मर्द माण्हू समझी ईंदा ही इज्जत वारी औरत आहे, ही खानदानी औरत आहे, ही शराफत वारी औरत आहे, इन सां छेड़छाड़ न कबो। पर जेकॾहिं औरत बग़ैर पर्दे जे पोती कुल्हे ते करे वार खोले हले, हर को चवंदो त ही ख़राब आहे, पोइ त शरारतूं बि कंदा। मुसलमानो अफ़सोस अफ़सोस है असां ते, असां दीन जे नाले ते भी नंग नचाया, दीन जे नाले ते भी न्याणियूं नचायूं आहिनि। रोड ई बाज़ार ते औरतूं नचनि थियूं, छाजे लाइ नचनि थियूं? मिलाद नबी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रोड ते न्याणियूं नचनि थियूं, धमका लॻाइनि थियूं, सीनो पिटनि थियूं, छाजे लाइ? इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत है। दीन बदनाम थे पियो कोन पियो थे? कुरान छा तो फरमाए? फरमाए वाला तबर्रजना तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। ओ मुसलमाननि जूं औरतूं पंहिंजे घरां निकिरी करे गैर महरम मर्दनि जे आॾो ईअं ज़ीनत खे ज़ाहिर न कयो जीअं जहालत जे ज़माने जूं औरतूं ज़ाहिर कंदियूं हुयूं। मालूम छा थियो त बग़ैर पर्दे जे ॿाहिरि निकिरणु औरत जी जहालत जी अलामत आहे। बाद रवायतुनि में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेकॾहिं का औरत घरां खुशबू लॻाए करे टिप टाप थी करे निकिरे गैर महरम जे आॾो वञे फ़हिय ज़ानियतुन, अहिड़ी औरत बदकारा औरत आहे। सैयदना उमर बिन अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ी मरतबा मस्जिद ॾांहुं वञी रहिया हुआ, ॾिठूं त हिकिड़ी औरत मस्जिद ॾांहुं अचे पई। पुछो त काॾे पई वञी? चई त मस्जिद ॾांहुं पई वञा। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि त अल्लाह जी बानी तूं खुशबू लॻाए मस्जिद ॾांहुं पई वञी? वापसि मोटी पंहिंजे घर वञ, अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे गुस्ल करे पोइ निमाज़ लाइ अचिजां। मुसलमानो अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे दीन असांजे शरीयत औरत खे मस्जिद ॾांहुं बि खुशबू लॻाए करे टिप टाप थी करे अचण खां मना कयो आहे। पर अफ़सोस आहे अॼु असां जूं माइरूं ऐं भेनरूं बाज़ार में निकिरंदियूं आहिनि, वॾो टिप टाप थी करे खुशबू लॻाए करे सींगारे करे निकिरंदियूं आहिनि। इहा साॻी माई घर में कीअं हूंदी आहे? मुड़ुस वीचारो माना उन सां सुम्हण खां बि कीवाईंदो आहे। अहिड़ी हालत, अहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे। हालांकि हुकुम इहो आहे त मुड़ुस जे लाइ सींगारजे। शरीयत जो हुकुम आहे त औरत पंहिंजे मुड़ुस जे लाइ पाण खे सींगारे संवारे। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं को माण्हू सफ़र में वञे वापसि अचण वक़्तु राति जो फौरन पंहिंजे घर न अचे तेसि ताईं जो इतला न ॾे।
ताकि घरवारी उन जे लाइ पंहिंजे पाण खे सिंगारे संवारे तैयार करे। असां वटि छा माहौल आहे? अल्लाहु अकबर। सभई ॼाणियूं था मुस्लमानों असांखे घरनि जे इस्लाह जी बि ज़रूरत आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह या नसीहत कई आहे, इहो पैगाम ॾिनो आहे, ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि न्याणियुनि खे, पंहिंजनि घरवारनि खे, पंहिंजनि उम्मत जे औरतुनि खे इहा नसीहत कजां त पर्दो करे घरां निकिरंदियूं कनि। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इहा बि नसीहत कई, फरमाए फअम्मल यतीम फला तनहर। ओ मुझा सोना नबी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं को यतीम अचे, को साइल सवाल करण अचे, उन्हीं के दड़को न ॾिजां, दाबो न ॾिजां, उन्हीं के झिड़क जाना। अल्लाहु अकबर। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि यतीम ईंदा हा, मिस्कीन ईंदा हा, साइल सवाल कनि ईंदा हा। अल्लाह जा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां कहिड़े हुस्न सलूक सां पेश ईंदा। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो शख़्स आयो, चयो अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। पाण फरमायूं अॼु मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पैसो त कोन्हे, अलबत्ता तूं वेही रह, जेकॾहिं ज़कात सदकात ऐं ख़ैरात जो माल आयो त आउं तोखे ॾींदुमि, पोइ हमरा वेही रहियो। वरी ॿियो आयो, अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं ते कर्ज़ु आहे, मूंखे माल जी ज़रूरत आहे। पाण फरमायूं मूं वटि कोन्हे, वेही रह, ज़कात सदकात ऐं ख़ैरात जो माल आयो त तोखे ॾींदुमि। टियों शख़्स आयो, पाण उन्हीं खे बि विहारे वेठा। एसीं जो हिकिड़ो अल्लाह जो बानो 4 ओकिया खणी आयो। ओकिया उन ज़माने जे पैसे जो पैमानो हो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो ओकिया खणी हिकिड़े खे ॾिनो, ॿियो खणी ॿिए खे ॾिनो, टियों खणी टे खे ॾिनो, चोथों बची पियो। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मजलिस में ऐलान कयो, मुंहिंजा सहाबियो, अवां मुंहिंजा केरु आहे जंहिंखे ज़रूरत हुजे, मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही ओकिया उन खे ॾेई छॾियां। सहाबा ख़ामोश रहिया। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी ऐलान फरमायो, सहाबा ख़ामोश रहिया। मुस्लमानों सहाबा, असां जहिड़ा मुस्लमान कोन आहे, फ्री वारा जेकॾहिं, सदके वारा जेकॾहिं नलका अचनि, जेकॾहिं पैसा ग़रीब यतीम मिस्किन जे लाइ अचनि, असां सभई उन जे पोयां लॻी ईंदा आहियूं। मौलवी साहब मुंहिंजे घर में नलको कोन्हे, मौलवी साहब मां ग़रीब आहियां, मां मुस्तहक़ आहियां। जॾहिं त इहो माण्हू कमाए बि सघे थो, खाए बि सघे थो, पी बि सघे थो, पोइ बि फ्री वारे माल जे पोयां। अल्लाहु अकबर। सहाबा ख़ामोश रहिया। सदके जो माल कोन वरितऊं, ग़रीबनि जो हक़ कोन वरितऊं। अल्लाह जा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो ओकिया खणी करे पंहिंजे घर विया। राति थी अम्मी आयशा रज़ी अल्लाहु ताला अन्हा फरमाइनि थियूं, सभु सुम्ही रहिया। अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं लेटनि पिया, कॾहिं उथनि पिया, कॾहिं सुम्हनि पिया, कॾहिं जागनि पिया। मूं चयो अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा मूंखे तकलीफ़ आहे? अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा मूंखे का परेशानी? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आयशा का परेशानी कान्हे का। पंहिंजे सिरांदी मां ओकिया करे ॾेखारियूं, आयशा मूंखे ही माल परेशान करे रहियो आहे, मूंखे डपा मतां राति गुज़री वञे। ग़रीब ऐं मिस्कीन फ़क़ीर ऐं मुहताज माण्हू गैरनि जे दर ते धिका खाईंदा वतन। क़यामत जे ॾींहुं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इन्ही जे बारे में बि सवाल न पुछो वञे। असांखे ज़िंदगी गुज़री वई, बैंकनि में किरोड़नि जा किरोड़ पिया आहिनि, अरबे खरबे पिया आहिनि, कॾहिं मौलवी खां ज़कात जो मसइलो कोन पुछियोसीं, मतां ज़कात वाजिब न थी वञे। क़ुरान छा थो फरमाए, यतीमनि खे दड़का न ॾियो, यतीमनि जा माल न खायो।
अल्लज़ीना यअकुलूना अम्वालल यतामा इन्नमा यअकुलूना फी बुतूनिहिम नारा। अल्लाह तो फरमाए दुनिया वारो याद रखो जेको माण्हू यतीमन जो माल खाईंदो आहे ॼण पंहिंजे पेट में उ बाह खे भरी रहियो आहे, ॼण बाह खे खाए रहियो आहे। अल्लाह तो फरमाए याद रखो मुसलमानो अनकरीब मां रब्बुल आलमीन इन्ही बाने के जहन्नम में उछलाईंदोमांस। सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ दुनिया वारो याद रखो अना व काफिलुल यतीम फिल जन्नति हाकज़ा व अशारा बिस्सबाबति वल वुस्ता। ओ दुनिया वारो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं यतीम जी किफ़ालत करण वारो जन्नत में गॾु ही हूंदासीं। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ॿिन्हिनि आङुरनि खे मिलाए करे इशारो कयो। असां त दुआऊं कंदा आहियूं न अल्लाह जन्नत बि ॾे, जन्नत में सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रफ़ाक़त बि ॾे। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण अहिड़े बाने जे लाइ बिशारत ॾिनी आहे जेको बानो यतीमनि जी किफ़ालत कंदो आहे, यतीमनि सां शफ़क़त सां पेश ईंदो आहे, यतीमनि सां हमदर्दी कंदो आहे। मुस्लमानो अल्लाह रहम करे, अल्लाह रहम करे, अल्लाह रहम करे। असांजे मुआशिरे में एॾा बि ज़ालिम माण्हू आहिनि जेके यतीमनि ते शफ़क़त करण जे बजाए, यतीमनि सां मोहबत करण जे बजाए, यतीमनि सां हुस्न सलूक करण जे बजाए उन्हनि जे मालनि खे फबण जे पोयां, उन्हनि सां ज़ुल्म करण जे पोयां। अल्लाह तो फरमाए अल्लज़ीना यअकुलूना अम्वालल यतामा ज़ुल्मन, जेको ज़ुल्म ऐं ॾाढाई जबर सां यतीमनि जो माल खाईंदो अल्लाह रब्बुल आलमीन फो फरमाए उहो माण्हू ॼण त पंहिंजे पेट खे जहन्नम जे बाह सां भरे रहियो आहे। व अम्मा साइल फला तनहर तकहर, जेकॾहिं को सवाली तव्हां खां सवाल करणु अचे उन सवाली जे सवाल ते कावड़जो न। सवाली जेकॾहिं माल जो सवाल करणु अचे, दुनिया जो सवाल करणु अचे, मदद करे सघो था त करियो, नथा करे सघो त उन खे दड़का न ॾियो, उन खे दाबा न ॾियो, उन सां विढ़ो न। जेकॾहिं सवाली कोई शरई सवाल पुछणु अचे, अव्हांखे इल्मु आहे त उन खे जवाबु ॾियो, जेकॾहिं इल्मु न आहे त वल्लाहु आलम चओ या ख़ामोश थी वञो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मजलिस में हिकिड़ो शख़्स आयो आहे, एॾो ख़तरनाक सवाल खणी आयो आहे। मुसलमान उहो सहाबी या उहो शख़्स जेकॾहिं शायदि असांजे मस्जिद में असां जहिड़े के मौलवी खां सवाल करे आहे त उन जो सर कलम थी वञे आहे। सवाल कहिड़ो हुयो? अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां खां इजाज़त वठणो आयो आहे, मां खां सवाल करिणो आहे। अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे बदकारी जी इजाज़त ॾिनी वञे। अल्लाहु अकबर। सहाबा जज़्बात में अची विया, जोश में अची विया। रहमत काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबनि खे सब्र जो हुकुम ॾिनो आहे, तहम्मुल जो हुकुम ॾिनो आहे। रहमत काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबी खे पंहिंजे वेझो करे फरमायो, ओ मुंहिंजा सहाबी ॿुधा, जेकॾहिं केरु तुंहिंजे माउ सां बदकारी करे तुंहिंजो छा रवैयो हूंदो, तुंहिंजी छा कैफ़ियत हूंदी? त तूं अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तुंहिंजो सर कलम करे छॾींदमि। रहमत वारे नबी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ, मुंहिंजा सहाबी जेकॾहिं केरु तुंहिंजे भेण सां बदकारी करे तुंहिंजी कहिड़ी कैफ़ियत हूंदी? त तूं अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तुंहिंजो सर कलम करे छॾींदमि। रहमत वारे नबी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ, ओ मुंहिंजा सहाबी जेकॾहिं केरु तुंहिंजे माइटनि मज़ा, तुंहिंजे घर वारनि मज़ा, तुंहिंजे ज़ाल मां कंहिं सां ज़िना करे बदकारी करे तुंहिंजी कहिड़ी कैफ़ियत हूंदी? त तूं अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तुंहिंजो सर कलम करे छॾींदमि, उन खे मां बख़्शींदमि कोन। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ ॿुधा, जंहिंसां तूं बदकारी कंदे उहा बि त कंहिंजी माउ हूंदी, उहा बि त कंहिंजी भेण हूंदी, उहा बि त कंहिंजी घरवारी हूंदी, उहा बि त कंहिंजी फुफी हूंदी। उहो शख़्स चवणु लॻो, अल्लाह जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अॼु खां पोइ कॾहिं इन गुनाह जो कमु कोन कंदुमि। साहबा फरमाइनि था अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे अञा बि पंहिंजे वेझो घुरायो, वेझो घुराए करे उन जे सीने ते हथु रखियो। पोइ फरमायूं अल्लाहुम्मा ग़फ़िर ज़ंबहू, ए मुंहिंजा रब करीम मुंहिंजो सहाबी गुनाह जी नियत करे आयो आहे, अल्लाह इन जे गुनाह खे माफ़ कजां। अल्लाहु अकबर व हसिन फरजहू, अल्लाह इन जे शर्मगाह जी तूं हिफ़ाज़त फरमाए जा। व तहिर क़ल्बहू, अल्लाह हिन जे दिल में शैतान बदबख्त बदकारी जो ख्याल विधो आहे, वसविसो विधो आहे। अल्लाह हिन जे दिल खे अहिड़नि वसविसनि खां पाक फरमा। अल्लाहु अकबर। साहबा फरमाइनि था दुनिया वारो अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहिड़े रवैये खां सहाबी एॾो त मुतमइन थियो आहे। वरी अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ एॾो त सुहिणो असर ॾेखारियो आहे। ज़िंदगी गुज़री वई, उन शख़्स वरी सवाल करण त छा, वरी गुनाह करण त छा, कॾहिं बि गैर महरम ॾांहुं नज़र खणी निहारियो बि कोन हो। इहा हूंदी आहे हिकमत अमली, त कहिड़े माण्हू खे कीअं जवाबु ॾिजे, कीअं सम्झाइजे। क़ुरान थो फरमाए साहिल जॾहिं सवाल करणु अचे त उन खे विढ़ो न, दड़का न ॾियो, दाॿा न ॾियो, दामान न ॾियो, बल्कि उन खे सुठे नमूने सां सम्झायो। व अम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस, अल्लाह थो फरमाए ओ मुंहिंजा सुहिणा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह तो ते जेके इनाम कया आहिनि उन्हनि इनामनि खे माण्हुनि जे ॾाढो बयानु कर। इन लाइ बयानु न कजां त माण्हू सड़नि साड़ कनि, माण्हू तोखे वॾेरो सम्झनि, तोखे अमीर सम्झनि। इन लाइ बयानु कजां त हू अल्लाह जो तो ते एहसान आहे, इनाम आहे, रब्बुल आलमीन तो ते नेमत कई आहे। ॿियनि माण्हुनि खे बयानु करे ॿुधा त अल्लाह हेॾियूं वॾियूं नेमत कंदड़ आहे, मोटो ॾींहुं अल्लाह ॾांहुं, ताकी अल्लाह जो इहे नेमतूं अव्हां खे बि नसीब थियनि। अल्लाह जो प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जूं नेमतूं माण्हुनि जा ॾाढो बयानु कंदा हुआ। वाक़ई मेराज ॾिसो, अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तफ़सील सां बयानु कयो। बहरहाल काफ़ी वक़्तु थी चुको आहे। उनवान जो ख़ुलासो इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुख़ातिब थी करे असां उम्मतनि जे लाइ वॾा पैगाम पहुचाया आहिनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जे हक़ जो ख़्यालु रखो, अल्लाह जे हक़नि जो ख़्यालु रखो, तौहीद ते पाबंद रहो, शिरक खां बैकाट करियो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़रमान बरदारी करे ज़िंदगी गुज़ारियो। ऐं यादि रखो मुस्लमानो, अल्लाह जे हक़नि सां गॾोगॾु अल्लाह जे ॿाननि जे हक़ जो बि ख़्यालु रखो, अल्लाह जे मख़लूक जे हक़नि जो बि ख़्यालु रखो, अल्लाह जे मख़लूक सां बि मुहबत करियो, अल्लाह जे मख़लूक जे हिदायत जे लाइ, इंसान जे हिदायत ते रहनुमाई जे लाइ उन्हनि सां विढ़ो न, उन्हनि खे दड़का न ॾियो, बल्कि प्यार सां सुठे नमूने सां उन्हनि खे सम्झायो, उन्हनि खे नसीहत कयो, उन्हनि ते अल्लाह जो पैगाम पहुचायो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ करियूं था अल्लाह रब्बुल आलमीन असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा आमीन या रब्बुल आलमीन।